असां जेके बि ॻायल धुनियूं हुयूं न, गीत काफ़ियूं ग़ज़ल, जेको इन नंढे खंड ते जेको इन्हनि रागनि जो जेको असरु रहियो, उन में जेको असांजो जदीद गज़ल आहे अयाज़ वारो, या जदीद गज़ल अयाज़ खां पोइ वारो, उन गज़ल खे पंहिंजी हिकिड़ी प्योर मौसीक़ी आम न थी सघी। चंद सुठनि गायकनि उनखे खयों, उहे गायक बि हुआ, उहे नायक बि हुआ। मिसाल तौर ते सादिक फ़क़ीर जीअं गज़ल ॻायो, सादिक फ़क़ीर जीअं गीत ॻायो, बेदिल मसरूर जीअं गीत ॻायो, आया ॿियनि जेके गायक आहिनि उस्ताद असांजा, उन्हनि उनखे या गज़ल जे रंग में ॻायो, या उन काफ़ी जे रंग में ॻायो, या उनखे गीत जे रंग में ॻायो, या उनखे वाईअ जे रंग में ॻायो। ॻायो त सही, पर उन्हनि ॻायो रुॻो कापी करे, माना उहा धुन पहिरियां खां असां वटि आलमे आशिकार आहे। उन धुन में हुननि अयाज़ खे ॻायो, उन धुन में हुननि ताजल बेवस खे ॻाल्हायो, उन में हुननि जेको आहे सो इमदाद हुसैनी खे ॻायो, सरमद खे ॻायो, सरकश खे ॻायो, तनवीर खे ॻायो न, पर उन्हनि पॉपुलर जेके असांजो धुनूं हुयूं उन्हनि में ॻायो वियो। हाणे वाहिद अयाज़ जा ऐं सिंधी शाइरीअ जा जदीद जेके सिंधी शाइरीअ जा जेके राग जा जेके ख़ासि तरह सां जेके कंपोज़र्स आहिनि, जन नोक पलक करे ॿी धुन खे नोक पलक करे पेश न कयो, पर हुननि उन शाइरीअ जो मौज़ू, शाइरीअ जो मिज़ाज, शाइरीअ जी हुस्नाकी, शाइरीअ जो आलाप, शाइरीअ जे काफ़ियनि ऐं रदीफ़नि जी बीहक, शाइरीअ जे ख़्याल जी मुकमिल जेका बंदिश ऐं पैमाइश आहे, उनखे जीअं ॻायो, मुंहिंजे ख़्याल में त जदीद शाइरीअ खे ॻाइण वारनि जेके आहिनि असांजा, उहो उन्हनि में हिकिड़ो सादिक आहे, सरे फ़हरिस्त आहे। इहा मुंहिंजी राय आहे। उहा ॿिए माण्हू जी ॿी राय हूंदी, ॿिए आलिम जी ॿी राय हूंदी, ॿिए गायक जी ॿी राय। बेदिल मसरूर आहे, ज़रीना आहे, ज़रीना जूं कुझु शयूं ॾाढियूं भलियूं आहिनि, पर कुझु शयूं जीअं असां सभई मौसीक़ी ते कचहरी पई कई त जीअं सहरे जो असरु रहियो, गीत जो असरु रहियो। ऐं ईअं असां ॾिसूं था त मंज़ूर सखियानी साहिबु ॾाढो सुठो गायक आहे, उन जो ग़ज़ल बि गीत जे असर हेठि ॻायल आहे।